अॼु कंधकोट में आम हड़ताल आहे त धाड़ेल राज ख़त्म कयो। अगवा इंडस्ट्रीज़ जेका कश्मीर ज़िले में आहे उहा ख़त्म कयो। कंधकोट, जैकबाद, शिकारपुर ऐं सॼो लाड़काणो डिवीज़न ऐं सखर डिवीज़न अगवा इंडस्ट्रीज़ आहे। ॿार मासूम अगवा थियनि, वापारी अगवा थियनि, उन्हनि जूं वीडियो वायरल थियनि ऐं उहे वीडियो ऐं हथियार उहे सरेआम वीडियो जे अंदरि ज़ाहिर थियनि ऐं ॾोहारी एंटी एयरक्राफ्ट गनूं खणी वेठा आहिनि। कश्मीर ऐं कंधकोट ऐं शिकारपुर में त वॾो ॿेलो बि कोन्हे। धाड़ेल राज जेको सरकारी सरपरस्ती में हले थो, हुकूमत छो नथी ख़त्म करे? 2 लख पुलिस आहे, लख खां मथे रेंजर्स आहे, 3-4 लख फोर्स आहे, सिंध मां धाड़ेल ख़त्म नथा थियनि। मासूम रोहित कुमार उहो शिकारपुर में बेदर्दी सां मासूम ॿार उहो क़त्ल करे लाश ढेर ते फिटी कनि। अनस उहो खणी वञनि, माना नंढा वॾा वापारी आम ज़िंदगी ख़त्म आहे। इन जे ख़ात्मे जे लाइ पुरअमन अॼु हड़ताल थी आहे। 15 तारीख़ ते सॼी सिंध में पुरअमन एहतजाज आहे त सरकारी सरपरस्ती में हलंदड़ धाड़ेल राज ख़त्म कयो, सिंध में अमुन बहाल कयो, सिंध में तालीम, तरक्की, रोज़गार जा मौक़ा पैदा कयो, सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे ज़मीन ते इज़त ऐं वसीलनि सां जीअण ॾियो। सिंध वासियो पुरअमन एहतजाज कयो त सिंध में अमुन थिए, सिंध में धाड़ेल राज, ॾोहारी राज ऐं मनुष्यात जो ख़ात्मो थिए।